अलाए कहिड़ो घर आहे, घर में केरु बि कोन्हे को। ये फज़ीलत बेगम त अलाए किथां वई हली। वही साॻियूं पुराणियूं आदतूं अथसि। अलाए नए मुड़ुस जे चकर में वरी निकिरी वई, अलाए छा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहीं बाबा? बाबा साईं, मां हिन घर जी वारसियाणी, हिन घर जी मालकियाणी। थोड़ो परे थी वे, थोड़ो डिस्टेंस रख बाबा। नॉट योर डिसेंट, यू आर करीब। अब करीब वरीब छॾ बाबा, थोड़ो परते थी वे। कहिड़े क़िस्म जा माण्हू आहियो हिन ते? जवानी में केॾो सुहिणो हुई, मूंखे त कंहिं पुराणी जंगिन जो राज़ लॻी। छा छा मतलब? मुंहिंजो मतिलबु चवण जो त तूं शादियूं घणियूं कयूं आहिनि? शादी त मुंहिंजी हिकिड़ी आहे। हिकिड़ी ख़तम करे छॾियो, तोखे अछो करे छॾियो। न न, ई मूं कलर करणु छॾे ॾिनो आहे। मुंहिंजा राणा, असां सां जे प्यार करी हा त हिकु वार अछो न हुजे हा। जेकर अछो वार हुजे हा त सिसी धड़क ऐं धार वार जी। प्लीज बाबा, पुलिस वुलिस जी ॻाल्हि न कर, थोरो परते थी ॻाल्हाए। खदड़ी कंहिं जाइ जी तू छा जो पियो कचहरियूं करेस वेठो? न मूं कचहरी किथे कयां, त पाण परे थींदो पियो वञास। हा हा, मूंखे चए पियो ॾाढी सुहिणी आहे, कहिड़ी क्रीमा हणी थी, मुंहिंजी तोते दिलि अची वई आहे। अड़े ख़ुदा जी सणाई थी, मूं कॾहिं चयो ईअं? जे अगर मां कूड़ ॻाल्हायां त विच वारी मरे। अड़े विच वारी कहिड़ो ॾोह कयो? मां कहिड़ो ॾोह कयो? जी मूंसां शादी करण जा ऑफर कई अथई, मूंखे 3 लख रुपया ॾियण जी ऑफर कई अथई। अल्लाह, अहिड़ा महिमान घर में, मूंखे त शर्म अचे थो। मेहमान न आहे न। अच्छा, मेहमान न आहे, पोइ राति टिकण आयो हूंदो, चाचा जे ॻोठ जो आहे। अच्छा अच्छा, सही आहे। हे जेको आहे मुंहिंजे पुट जो पीउ थियण वारो आहे। आंटी कर पवे विशाल, केतिरा मटाईंदे, थकी नथी पवे? छा केतिरा मटाईंदसि? मतलब त हमीद, फरीद, जमाल, कमील, हमीद सभु तुंहिंजा ई मुड़ुस हुया। हाणे वरी हे वीचारे सिर खणंदी। छो मां सिर खणंदीमांसि? तूं छा जूं पियो कचहरियूं करेसां? तूं छा जा पियो पासा हाणेसि? 3 लख छा जा बस? अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, कूड़ थो हणे, कूड़। हेॾियूं मुछियूं रखियो, कूड़ पियो हणे। मुछियूं त यार त ब्यूटी पार्लर खुलियल न हुयो, तोखे पाण खे ख़बर आहे। ॿुधई? हा, न कूड़ थियो न, तूं जो पासा पियो हणीसि, चएसि त 3 लख रुपया ॾियां थो, तूं भला छा मां खां पोइ बोर्ड में इन्हनि सां ई होए छा? अड़े न अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, ओ हुतां खां ओ हेॾा हिन कुंड ते अची वेठो आहियां, अञा छा कयांसि? आंटी ऐसी बातें नहीं बोल, मुझे शर्म आ रही है। ऐं हा कहे न त मां ज़मीन वरदी मांसि शादी कयां। त मिसाल आहे, हिकिड़ो इंसान आहे, कावड़ जज़्बात अची वञे थी, तोखे छॾे करे मूंसां शादी करे सघे थो, इंसान आहे न, जज़्बात आहे, ब्लड प्रेशर हाई थी थो वञे, ज़मीन वरदी मांसि। खैरपुर वारी खचू डोका मारे में था खाऊं था टंगू डोको मां फज़ीलत जो पाजो मुहांडो शुहार जहिड़ो थी वियो आहे। काॾा हुन वटि खजूं आयूं, बाग आया, तुंहिंजो इहो हया वा सॼो मुल्क चले तो सां शादी कंदो। मूंखे ॻाल्हि त ॿुधाए, हे छॾे मां चवां थी हल त हणाए न जूता हाणे ॾे खबर। हुनखे छॾ, कंहिंखे छॾियां? हिनखे छॾ त वञे। हा तूं वञ। छोकिरो काॾे हो? माशूक काॾे हो? माशूक ते होटल ते वेठो, चांहि पे पीतई। पोइ पैसा ॾेई आई होटल वारे खे? हा, होटल वारे खे चांहि जा पैसा ॾिनमि, ऐं हुते वाइदो करे आयोमांसि तुंहिंजी शादी उते ई कराईंदुसि जिते तूं चाहीं। करे आयसि न वाइदो? हा, मां ॻाल्हि ॿुधायां, बसि मां चवां थी, मां बि काॾे दरपदर थींदी वठां तव्हांजी ख़िदमत जे लाइ। हे मुंहिंजो सोहरो माना पीउ, तूं माना ससु मुंहिंजी माउ। हिनखे कंहिंसां शादी कराइजे? ख़ुदा जी सणाई थी बाबा, तूं पंहिंजे कम जी कर। शादी घुमण जेको छा चवंदा अथसि, शादी खां पोइ काॾे हलंदाऊं? वो हनीमून मनाइण होॾे हलंदासीं, बेरिया टाउन। बाबा तोसां कोन थींदो। छो? असांजे घर में शैतानी विझे तो, ॿ ॾींहं आहियूं, असांखे सौटनि खे वेड़ा आहे। छा जो सोट सां तूं शादी कंदे वो छोकिरी ॾिठी त असां हुनजे लाइ, हुन खां पोइ पैसो हुनखे संग ॾे थी शादी कराईंदीमांसि। तावीज़ कंदव, हुनखे अंधो कंदी, तोखे मंडो कंदी, सॼी उमिरि तव्हांखे मेणा ॾींदी, मानी तव्हांखे लम ॾेई सटी। उन खां बहितर आहे त मां जेकी तव्हांजी ड्यूटी ॾींदमि, मां तव्हांजा पेर माटींदमि, मां तव्हांजो कपिड़ा ही जहिड़े हिसाब सां हीअं पई करे न, हे पंहिंजूं टंगूं कढंदी।
हा हा ॿियो हा हा असां ॿिन्ही खे मंडो करे हा। वेठी हिन सां शादी केरु कंदो हाणे तव्हां जूं शादियूं पहिरियूं थियूं त हाणे थींदी आंटी उहा ॻाल्हि सही आहे ज़ोरी में सकर आहे बाक़ी इनखे अंकल खे जो विच में न ॻाल्हाए असांजे घर जो मसइलो आहे अंकल ना आहे अॾे। मुंहिंजो घरवारो अच्छा आहे अंकल ना आंटी चवास आंटी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम पर माठ करे वे आंटी ॿुधाएसि न त मां हिन जो घरवारो आहियां अरे बाबा केतिरा दफ़ा ॿुधाईंदोसांसि इहो ई ॿुधाए त मांसि बाबा जॾहिं ॿोॾ पई न हा तॾहिं तॾहिं आउं विछड़ी वियोसि हिन खां। लुड़ी वई न सिधी ॻाल्हि कर न तव्हां जहिड़ा मर्द आई न हे जॾहिं ॿोॾ में न मुयो त हाणे तोखे मारी तो आंटी में नहीं करना दूंगी आंटी प्लीज ये जॾहिं ॿोॾ में न मुयो हिन खे खचूं किरियूं न मुयो हाणे तुंहिंजो सिर खणंदो आंटी डिलीट करेसि कंहिंखे डिलीट कयां छाजो डिलीट कयां हे मुंहिंजो मुड़ुसु आहे को मैसेज थोरो इहो त मां डिलीट कयांसि आंटी अंदाज़ो हणो जेके ट्रक लॻे न मुरे जेको ॿोॾ में न मुयो त हाणे त तुंहिंजो सिर उनींदो असां पुले ते लाश ॾेई मां त पार करदमि ओ मुंहिंजी चाची अरे पहली तोखे काथे ॻोल्ही तम मां माशूक जहिड़ी मां तोखे काथे छा कहिड़ी फिल्म आई तूं ॻोल्ही तम मां त लाश तुंहिंजो ढोईंदमि हिन ॻाल्हि त छॾे अचूं हेॾे आ मां चवां थी हिनखे वञी काथे पागल खाने में दाख़िल करिया त जान छुटे असांजी हलिया हलिया मुंहिंजा बच्चा मूंखे नींद हुई वरी शादी जाफर कंदे कोर नींद हुई पागल खाने नींद मूंखे ख़बर आहे लुधू आहे हे तो सां शादी बाबा। कंदो चवे तूं कोन शादी कंदो तो अरे बाबा हलिया तोखे छॾे थो अचां छॾे अचेसि भाउ हलिया, हलेसि हलिया न बाबा। कंदी मां शादी अरे बाबा हा तो शादी कंदो मुंहिंजा 7 लख बच्चा हले वठंदो मां अरे बच्चा हले हले 7 लख वठंदो मोहांडो त भलो त शादी कंदो